अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेहरान टीवी न्यूज़ ऐं वहां सायरा ज़मीर। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस सबब 83 ॼणा फ़ौत थी विया। 24 कलाकनि दौरान 5234 नवां केस ज़ाहिर। कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 10.43% रही। वज़ीर आज़म इमरान खान भारत सां लाॻापनि बाबति अॼु इजलास तलब करे वरितो। परॾेही वज़ीर ऐं परॾेही वज़ारत जा अहम अमलदार बि तलब। भारत सां लाॻापा कंहिं हद ताईं हूंदा, ब्रीफिंग खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। लाड़काणे में जो मशहूरी बाईपास वटि ॼाञनि सां भरियल बस कल्टी। औरतनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा फ़ौत, 50 खां वधीक ज़ख़्मी ऐं फ़ौतियुनि जा लाश चाणखा अस्पताल मुंतक़िल। एमरजेंसी लागू, केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी। अस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबबि मरीज़ तड़पंदा रहिया।